सांगड़ मामा के आगाह क्यों झोल थाने जे हद सभी स्टाफ वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में एक शख़्स मारिजी वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया फायरिंग में ज़मींदार गुलाम रसूल बंबरो मारिजी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त बुढ़दी बिरादरी सां ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे। शक आहे उन्हनि गुलाम रसूल खे क़तल कयो आहे। सांगड़ मां तव्हांखे आगाह कयूं पिया झोल थाणे जे हद सभी स्टाफ वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में एक शख़्स मारिजी वियो आहे। फायरिंग में ज़मींदार गुलाम रसूल बंबरो मारिजी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त बुढ़दी बिरादरी सां ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे। शक आहे उन्हनि गुलाम रसूल खे क़तल कयो आहे। तफ़सील वठंदासीं सांगड़ मां एडी कुंवर खां। एडी आगाह कजो। जी बिल्कुल, सांगड़ लॻ आहे झोल थाने जी हद में बंबरा बिरादरी जो मकामी ज़मींदार है गुलाम रसूल बंबरो फायरिंग सबब फोत थियो आहे, जंहिंजो लाश सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे सो लाश वारसनि हवाले कयो वेंदो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झोल थाने जी हद में जेको आहे सो जवाबदार धुरनि पारां फायरिंग करे जेको आहे सो हुतां जो मकामी ज़मींदार आहे गुलाम रसूल बंबरो उनखे क़तल कयो आहे। हुनजे वारसनि सां जॾहिं राब्तो कयो, हुन वारसनि ॿुधायो त बुढ़दी बिरादरी सां असांजो ज़मीनी तकरार हलंदड़ हो। असांखे शक आहे त बुढ़दी बिरादरी असांजे मक़ामी ज़मींदार गुलाम रसूल जेको बंबरो आहे उनखे क़तल कयो आहे। इतला ते झोल पुलिस पहुती आहे ऐं लाश जेको आहे सिविल अस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको आहे सो वारसनि हवाले कयो। ठीकु आहे, एडी वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।